الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومأوانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال عيسى ابن مريم يا بني إسرائيل إني رسول الله إليكم مصدقا لما بين يدي من التوراة ومبشرا برسول يأتي من بعد اسمه أحمد فلما جاءهم بالبينات قالوا هذا سحر مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين मुअज़्ज़ज़ सामीन किराम बिरादरान इस्लाम अजीज दोस्तों मुसलमान भाइयों इन बाबरकत महफिल में मुंह हमारे अॻियां कुरान करीम जी आयत सबूरी तिलावत कई आहे जंहिंजे बारे में कुछ ॻाल्हियूं पेश कंदुसि अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला तमाम असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अंजन दोस्तन नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम
जे मीलाद मुबारक जी ये महफिल मुनाकिद कई आ। अल्लाह ताला उन्हनि खे बिनी जहाननि जूं सआदतूं नसीब फरमाए। मोहतरम जनाब अहमद खान चांडियो ऐं उन जे मुआविनीन जे तरफ़ां ही महफिल मुनाकिद थी आ, जंहिंमें मूंखे जनाब कारी मोहम्मद साजिद कादरी साहब जन मदऊ कयो। अल्लाह ताला शिरकत जी तौफीक नसीब फरमाई। सब खां पहिरियां मूं जेका आयत सबूरी तिलावत कई उन जो तर्जुमो पेश कंदुसि ऐं उन खां बाद में जेकी ॻाल्हियूं अल्लाह ताला मूं नाचीज़ खां चवरायूं अवां जे अॻियां पेश कंदुसि। मूंसां गॾिजी मोहब्बत सां ऐं बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन यअती मिन बअदि इस्मुहु अहमद फलम्मा जाअहुम बिलबय्यिनात क़ालू हाज़ा सिह्रुम मुबीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम महबूब याद कर जॾहिं ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम फरमायो या बनी इसराइल ऐ बनी इसराइलियों इन्नी रसूलुल्लाह इलैकुम बेशक मां ईसा तव्हां ॾे अल्लाह जो रसूल थी आयो आहियां मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौरात मूंखां अॻ में जेको तौरात नाज़िल थियो आहे मां उन जी बि तस्दीक कयां थो। व मुबश्शिरन बिरसूलिन यअती मिन बअदि इस्मुहु अहमद ऐं मां तव्हांखे उन अज़मत वारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशखबरी भी ॿुधाइण आयो आहियां जेको यअती मिन बअदी मूंखां बाद में ईंदो इस्मुहु अहमद ऐं उन जो इस्मे गिरामी अहमद हूंदो। हेॾा तवज्जो कयो। इन आयत में जंहिंजो मूं तर्जुमो पेश कयो अल्लाह तबारक व तआला सैयदना ईसा अला नबीना व अलैहि सलातु वस्सलाम जो ओ वाक़ियो बयान फरमायो
जेको हजरत ईसा अलैहिस्सलाम असांजे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे अचण खां हुजूर जे मीलाद खां तकरीबन 450 साल 500 साल पहिरियां पंहिंजे क़ौम में बिही बनु इसराइलन खे जेका ॻाल्हि इरशाद फरमाई पे अल्लाह ताला उन जो बयान इन आयत में बयान फरमायो। हुजूर जे विलादत खां कई सवे साल पहिरियां कुरान करीम में अल्लाह ताला बयान फरमायो हजरत ईसा अलैहिस्सलाम बनु इसराइलन जे महफिल में बीठो आहे। अल्लाह जो नबी उन्हनि खे खुतबो थो दे, तकरीर तो फरमाए, वाज़ तो फरमाए, बनु इसराइल खे ॿुधाए थो त बनु इसराइलियो सब खां पहिरियां मां तव्हां खे ॿुधायां थो त इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मां ईसा तव्हां ॾे अल्लाह जो रसूल थी आयो आहियां। बे नंबर ते तव्हां खे ॿुधायां थो त मूंखां अॻ में तौरात मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो। मां ईसा अलैहिस्सलाम उन तौरात जी तस्दीक भी करण आयो आहे त बराबर अल्लाह जो किताब आहे मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो आहे। टे नंबर ते मां तव्हां खे ॿुधायां थो व मुबश्शिरम बिरसूलिन यती मिन बादी उन अज़मत वारे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मां तव्हां खे बिशारत थो ॿुधाया, खुशखबरी थो ॿुधाया मूंखां बाद में ईंदो उन जे अचण जी मां ईसा तव्हां खे खुशखबरी ॿुधाया थो। ज़ोर सां सभई सुभान अल्लाह चओ। हजरत ईसा अलैहिस्सलाम कई सवे साल पहिरियां पंहिंजे क़ौम में बिही पंहिंजे क़ौम वारनि खे बनु इसराइलन खे असांजे नबीअ जे अचण जी खुशखबरी थो ॿुधाए चओ सुभान अल्लाह। हजरत ईसा अलैहिस्सलाम जी ॾिनल उहा खुशखबरी अल्लाह कुरान में बयान फरमाई। ही त हजरत ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि आहे। हजरत ईसा अलैहिस्सलाम खां अलावा भी जेके भी नबी सगोरा दुनिया जे तख़्ते ते ईंदा रहिया असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जूं पंहिंजे पंहिंजे क़ौम खे बिशारतूं ॿुधाईंदा रहिया। असां आले सुन्नत व जमात वारा मीलाद शरीफ जो महफिलूं कायम करे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत जूं मीलाद जूं मुस्तफा जे अचण जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जा वाक़ियात बयान कंदा आहियूं। हुजूर जे उम्मत खे ॿुधाईंदा आहियूं त मदीने वारे जो मीलाद थियो हिन तरह सां थियो। हुजूर जूं फज़ीलतूं मुस्तफा जो शान ॿुधाईंदा आहियूं। असांजो इहो अमल भी अल्लाह जे नबियन जे अमल जे मुताबिक़ आहे। समझो दादा ॾाढा सुभान अल्लाह चओ। फर्क ही आहे त अल्लाह जा नबी मदीने वारे जे मीलाद खां अॻ में दुनिया वारनि खे हुजूर जे अचण जे बारे में ॿुधाईंदा रहिया। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत मुस्तफा जे मीलाद जूं आमद जूं बिशारतूं ॿुधाईंदा रहिया। हुननि हुजूर जे मीलाद खां अॻ में ॿुधायो असां पोइ आयासीं। असां हुजूर जे मीलाद खां बाद में दुनिया वारनि खे मुस्तफा जो मीलाद ॿुधायूं था। आहे असांजो अमल भी उन्हनि जे अमल वांगुरु चओ सुभान अल्लाह।
ये न दादा सुभान अल्लाह चो फर्क कोड़ो थो अंबिया जो आमद उन्हनि जो अचण मुस्तफा जे मीलाद खां अॻु में थियो तंहिंजे करे हो अॻु में ॿुधाईंदा रहिया त बाबा हिन शान वारो हिन अज़मत वारो हिननि बरकतुनि वारो आख़िरी अल्लाह जो नबी अवां वटि अचण वारो आहे ईंदो जॾहिं ईंदो त तव्हां असां सभु उन ते कलमो भरे ईमान आणींदासीं वो अॻु में मुस्तफा जे मीलाद खां आया त मुस्तफा जे मीलाद जो अॻु में ख़बरूं ॿुधाईंदा रहिया असां पोइ आयासीं त उस हुजूर जे मीलाद जो ख़बरों था पोइ पिया बयान बाक़ी ॻाल्हि त साॻी आहे अमल उहो ई आहे जेको नबीअनि सगोरनि कयो अमल उहो ई आहे जेको असीं करे रहिया आहियूं हो मुस्तफा जो मीलाद पहिरियों दुनिया खे ॿुधाए विया असां पोइ आयासीं तॾहिं मुस्तफा जो मीलाद बाद में ॿुधायूं ईसा अलैहिस्सलाम फरमायो मूंखां बाद में ईंदो इस्मुहु अहमद उन जो इस्म गिरामी अहमद आहे हुजूर जो इस्म मुबारक आसमाननि में अहमद मशहूर दुनिया जे अंदर मोहम्मद मशहूर पर ॿई इस्म मुबारक ज़ाती आहिनि मोहम्मद अहमद ॿई इस्म ज़ाती आहिनि बाक़ी इस्म सिफ़ाती आहिनि असांजे मुर्शिद पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला ने फरमायो आहे पाण फरमाइनि था ॿई हुजूर जा इस्म ज़ाती आहिनि इन्हनि ॿिन्ही में को बि फ़र्क़ु नाहे छो त जेको मोहम्मद आहे सो अहमद आहे जेको अहमद आहे उहो ई मोहम्मद आहे एॾा त फज़ीलत वारा इस्म मुबारक आहिनि जंहिं जंहिं घर में हुजूर जे इन्हनि ॿिन्ही इस्मनि मुबारकनि वारा ॿार हूंदा आहिनि रोज़ानो अल्लाह जा मलाइका आसमान तां लही उन्हनि घरनि जी ज़ियारत करण ईंदा आहिनि क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो जंहिंजो बि नालो मोहम्मद आहे उहो बि उथी बीहे जंहिंजो नालो अहमद आहे उहो बि उथी बीहे मुंहिंजा दासवे माण्हू न हज़ारे न लखे न करोड़नि खां मथे अरबनि जे तादाद में माण्हू थी बीहंदा जन जा नाला हुजूर जे इन्हनि ॿिन्ही इस्मनि जे मुताबिक़ हूंदा कंहिंजो नालो मोहम्मद हूंदो कंहिंजो नालो अहमद हूंदो दुनिया में उन्हनि खां के ख़ताऊं बि थियूं हूंदियूं ग़लतियूं बि थियूं हूंदियूं कोताहियूं थियूं हूंदियूं क़सूर थिया हूंदा अल्लाह ताला उन्हनि खे फरमाईंदो मथे उथी बीठा आहियो तव्हांजो नालो मुंहिंजे हबीब जे नाले जहिड़ो आहे तंहिंजे करे मां रब तव्हांखे अज़ाब ॾियां इहा ॻाल्हि मां रब जे मुहबत खे गवारा नाहे वञो मां तव्हांखे तव्हांजी मफ़रत फरमाई आहे तव्हांजूं ख़ताऊं मां रब माफ़ कयो आहे जन जन जा नाला मुंहिंजे हबीब जे नाले जहिड़ा आहिनि उन्हनि खे अज़ाब कोन कंदुसि मुस्तफ़ा जे इस्मनि मुबारकनि जे सदक़े में मां उन्हनि जूं कमियूं कोताहियूं ग़लतियूं क़सूर सभु माफ़ कया मलाइकनि खे अल्लाह फरमाईंदो हिननि ते जहन्नम हराम आहे हिननि खे जन्नत वठी वञो ज़ोर सां सभई सुभान अल्लाह चओ हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए दो व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद मुखाबाद में वो अज़मत वारो रसूल अचे थो मां तव्हांखे उन जी बिशारत ॿुधाइण आयो आहियां चओ सुभान अल्लाह सैयदना ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े टाइम ते वाज़ पे फरमायो खुतबो पे ॾिनो अल्लाह जे नबी जो खुतबो ॿुधी कंहिं माण्हू अर्ज़ कयो कि भला तू अल्लाह जो प्यारो नबी आहे वॾो तू अल्लाह तो ईसा खे शान अता फरमायो आहे सही तू त शान वारो आहे पर उहा अम्मा बि कहिड़ी न शान वारी हूंदी जंहिं तू जहिड़े ईसा खे ॼणियो आहे ज़ोर सां सुभान अल्लाह चओ सैयदना ईसा अलैहिस्सलाम ने फरमाइन ताबीह खुतबो पंहिंजो बंद कयाऊं
पान फरमायो छापे चवी अर्ज कई के भला तू वॾे शान वारो नबी तुझी त अज़मत आहे पर उन अम जी भी यकीनन अज़मत उन जो भी शान उन जो भी मकाम जे तू जड़े ईसा खे जन्म दिनो तो जड़े ईसा खे जड़ियो हजरत ईसा अलैहि सलाम फरमाइन था बराबर मुझी अम्मा भी शान वारी जो बगैर पीउ जे अल्लाह ताला मुखे उन मां पैदा फरमाया पर बुध मां तोखे बुधाया थो वडे शान वारी त उहा अमन आमिना हूंदी जेका इमाम नबियन जे इमाम मोहम्मद करीम जी अमन हूंदी। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हजरत ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो वह अमन शान वारी हूंदी जेका अज़मत वारी रसूल आखिरी अल्लाह जे नबी खे जन्म दींदी जड़ींदी। तो हजरत ईसा अलैहिस्सलाम इन आयत में ताहे हुजूर जी तारीफ बयान फरमाए तो ऐं हुन पंहिंजे खुतबे जे अंदर हुजूर जी तारीफ सां गॾोगॾु मुस्तफा जे अमर जी भी तारीफ बयान फरमाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात अल्लाह ताला फरमायो तो वो मुझो हबीब जंहिंजे अचण जी बिशारत ईसा अलैहिस्सलाम बि ॾिनी चओ सुभान अल्लाह। जाअहुम बिल बय्यिनात मौजज़ा खणी आयतूं खणी निशानियूं खणी हुज़ूर उन्हनि वटि तशरीफ़ वठी आया कालो उन्हनि चयो हाज़ा सिहरुम मुबीन हे खुलियल जादू माना मदीने वारे जे मौजज़नि खे हो जादू कयो चवण लगा मदीने वारे खे साहिर जादू कयो चवण लगा। पर अजीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो जन के भी अल्लाह तबारक व तआला दिसण वारी मञण वारी नज़र अता फरमाई हुजूर जे मौजज़न खे ॾिसंदा विया आमिना जे लाल ते कलमो भरींदा मुसलमान थींदा विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजज़ा खणी आया मदीने वारे खे अल्लाह मौजज़ा ॾिना बि आहिनि त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे मौजज़ो बणायो बि चओ सुभान अल्लाह। दिए मुझसे अंबिया को खुदा ने तो सुभान अल्लाह दिए मुझसे अंबिया को खुदा ने दिए मुझसे अंबिया को खुदा ने पारा नबी मौजज़ा बन के आया हमारा नबी मौजज़ा बन के आया। हेॾे तवजो कयो उथ वे छॾियो नंढा ॿार जो खणी आया हो त हुनखे निंड ईंदी न सुम्हारे छॾियो ते निंड पिया हुजनि तव्हां वेही तवजो सां ॿुधो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हुजूर मौजज़ा खणी बि आया अल्लाह हुजूर खे मौजज़ो बणायो बि चओ सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मक्के में आहिनि चओ सुभान अल्लाह। कई कट्टा काफ़िर मुशरिक साईं जे रस्ते खे रोकण वारा उन सभिनी जो जेको अॻवान हो सो अबू जहल हो वॾो हुजूर जो दुश्मन जाहिलियत जे ज़माने में इस्लाम खां अॻु में अबू जहल खे चवंदा अबुल हिकम
माना दानाईअ जो अबु चवंदा आहियूं वॾो दाना हुआ, वॾो ॾाहो हुआ, वॾो समझदार आहे। कंहिं बि ॻाल्हि में मुंझंदा हुआ त पोइ अबू जेल खे मीटिंग करे इजलास में विहारींदा। असां हिन ॻाल्हि में मुंझी पिया आहियूं, हाणे तूं खणी हिनखे सुलझा। हू जो खणी ॻाल्हि कंदो त सभिनी खे दिमाग़ में वेंदी, चवंदा हासीं हिन जी वाह जी ॻाल्हि आहे। पोइ हू जाहिल न, हुनखे जाहिलियत वारे ज़माने में इस्लाम खां पहिरियां, इस्लाम जे अचण खां अॻु में हुनजो लक़ब रखी छॾियो अबुल हिकम, माना हे दानाईअ जो, अकुल जो, सम्झ जो बाबू आहे, हिनखे वॾी सम्झ आहे। इस्लाम आयो, हुज़ूर हुनखे इस्लाम जी दावत ॾिनी, मुस्लमान न थियो। मदीने वारे फरमायो अवां हिनखे अबुल हिकम था चओ, हे अबुल हिकम नाहे, दानाई हिन वटि कान्हे, सम्झ हिन वटि कान्हे। अवां त चओ था त दानाई समझदारीअ जो बि बाबू आहे। हुज़ूर फरमाइनि था अगरि हिन वटि ज़रे बराबर सम्झ हुजे हा त मां मुहम्मद जे मूजिज़नि खे ॾिसी कलमो भरे मुस्लमान थिए हा। पर मोजिज़ा ॾिसी बि मुस्लमान न थियो, पोइ बि दुश्मनी रखे वेठो आहे, बेअदबी करे वेठो, गुस्ताखी करे। हे अबुल हिकम न आहे, हे अबू जेल आहे, माना जहालत जो बि बाबू आहे। जेके बि जाहिल आहिनि उन्हनि जो पीउ हे अथव, ख़ुदि जहालत जो हे पीउ आहे, वॾो जाहिल आहे। उहो जेको वॾो जाहिल हो अबू जहल, घणो ई जिथे किथे बीठो हूंदो त कंहिं न कंहिं तरीक़े सां हुज़ूर जे रस्ते खे रोकिया, पूरो न पइजी सघियो। जॾहिं हुन ॾिठो त मुंहिंजी दाल कान थी करे, हिन जो दोस्त हुयो, यमन में रहंदो हुयो, उन हबीब नाले पंहिंजे यमनी दोस्त खे हिन ख़त लिखियो त आहित मके जे शहर में नबी आयो आहे, पाण खे अल्लाह जो नबी थो सॾाए, ॾाढी मूं कोशिश कई आहे पर मां हुन सां मुक़ाबिलो करे कोन थो सघां, सदाई मग़लूब थो थियां, ग़ालिब थो थी वञे। तूं मूंखां बि वधीक ॾाहो समझदार आहीं, मके में अच, तूं को हिन सां ॻाल्हाए, किथे हिनखे मुंझाए। हू यमन खां हली आयो, अबू जेल सां अचे मिलियो, छा ॻाल्हि आहे? सॼो ग्राउंड अबू जेल हुनखे ॿुधायो, अॾा हीअ ॻाल्हि आहे, हाणे मां त हुन सां पूरो पइजी सघां ई कोन थो, तोखे मूं घुरायो आहे, तूं को हल सवाल जवाब हुन सां कर, तूं हुनखे हली मुंझाए। अबू जहल चवे थो हाओ मां हलां थो, हाणे ई तव्हांखे फ़ैसिलो कराए थो ॾियां, ख़बर पइजी वेंदी त नबी आहे या न। मां अहिड़ा त हुन खां हली सवाल कंदुसि जो उन्हनि जो जवाब नबीअ खां सवाइ केरु ॾेई कोन सघंदो आहे। जे नबी हूंदो त ॾेई वेंदो, पर जेकॾहिं नबी सचो नाहे जवाब कोन ॾेई सघंदो। जे हल कहिड़ा सवाल कंदे, जे मां हुन खां पहिरियों सवाल इहो कंदुसि, चूंकि हो मूंखे सुञाणे कोन थो, मुंहिंजे नाले जी बि हुनखे ख़बर न आहे, मां हुन खां पुछंदुसि जे अल्लाह जो सचो नबी आहे त मूंखे मुंहिंजो नालो ॿुधाए, मुंहिंजे ॻोठ जो बि नालो ॿुधाए। हुन चयो हुन खां बाद में जे ॿिए नंबर ते मुंहिंजो सवाल इहो हूंदो जे अल्लाह जो सचो नबी आहे त मूंखे ख़बर आहे नबीअ जी हुकूमत ऐं पावर रुगो ज़मीन ते कोन हलंदो आहे, नबीअ जो पावर हुकूमत आसमाननि ते बि हलंदी आहे। जे सचो नबी आहे त चंड खे हेठि लाहे ॾेखारे। टियों मुंहिंजो सवाल इहो हूंदो, मुंहिंजी न्याणी आहे, अखियुनि खां न बीना, कननि खां बोड़ी, ज़ुबान खां गुंगी, हथनि खां रोंडी, पेरनि खां टुंडी आहे, इहे ढढरी जो ढढरी लॻी पई आहे, बीमार आहे काफ़ी अरसे खां वठी। जे अल्लाह जो सचो नबी आहे, मूंखे ख़बर आहे त नबियनि जी दुआ खे अल्लाह रद्द कोन फरमाईंदो आहे, उन जे लाइ दुआ घुरे त रब उनखे शफ़ा ॾे। हाणे चे इहे कंदोसांसि, टे सुवाल मूंखे ख़बर आहे नबीअ खां सवाइ केरु नथो ॿुधाए सघे। ॿियनि ॻाल्हियुनि में त खणी हेॾे होॾे ॻाल्हि थी वञे, पर चंड खे सही हेठि केरु लाहे? चओ सुभान अल्लाह।
हुयो काफिर हबीब जा मुसलमान त कोन थियो, पर समझे पियो त नबीअ में एॾो अल्लाह पावर रखंदो आहे जो अल्लाह जो नबी चंड खे बि हेठि लाहे सघे थो। जोर सां सुभान अल्लाह चओ। और जेके पाण खे मुसलमान समझन, कलमूं भी पढ़न, वॾियूं ॾाढ़ियूं भी रखन, पटका भी वॾा ॿधन, अवा नबीअ में पावर न आहे, नबीअ में ताक़त न आहे, नबी कुझु कोन करे सघंदो आहे, अहिड़नि मुल्हनि खां त मुंहिंजा हबीब यमनी बि उन ज़माने वारो भलो हो। जोर सां सुभान अल्लाह त चओ यार। हाणे अबू जेल वारा सॼो मेल करे सिधो हुजूर वटि। नबी करीम खे अबू जेल चवण लॻो, साईं असांजो यार आहे, अव्हां खां कुझु पुछण थो चाहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, भली पुछे। हबीब यमनी साईं असां मुखातिब थियो, साईं अमां मूं ॿुधो आहे तव्हां फरमायो था त मां नबी आहियां, पाण फरमायो साओ मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां। चईसे पोइ मुंहिंजा कुझु सवाल आहिनि, जे नबी आयो त हुन जा जवाब इनायत फरमायो। हुजूर फरमायो, ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं चाहे त सवाल पंहिंजा करे वञ, मां मोहम्मद तोखे हुननि जा जवाब ॾींदुसि। या वरी ॿी सूरत ई आहे त जेकर तूं ख़ामोश रही, सवाल पंहिंजा तूं न ॿुधा, जेके तूं सवाल खणी आयो आहीं, सवाल बि मां मोहम्मद ॾींदुसि त जवाब बि तोखे मां ई ॿुधाईंदुसि। ॿई सूरतूं ॿिन्हिनि मां जेका वणई सा इख्तियार कर। सुवाल कर, जवाब वठ, या चुप रह, जेको तूं सुवाल खणी आयो मां तोखे जवाब ॾींदो वञा। इहो हिकिड़ो मौक़ियो न आहे, अल्लामा नबहानी लिखियो आहे, हे त हबीब यमनी जी ॻाल्हि ही, पर कई सहाबी हुजूर जे दरबार में आया, कई जंग तां सहाबी मोटी आयो। हुजूर फरमायुसि, तूं ॾींहुं ॿुधाईंदे जंग जूं हालतूं, या जो कुझु ते जंग में थियो हो मां मोहम्मद तोखे ॿुधायां। चओ सुभान अल्लाह। चई साईं जे अव्हां ॿुधायो त महिरबानी थींदी, ईमान सभिनी जो ताज़ो थी वेंदो। पाण तफ़सील सां उनखे सभु जंग जूं ख़बरूं ॿुधायो, बाबा हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो। जॾहिं हुजूर सभु ख़बरूं ॿुधायो, सहाबी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, जो कुझु उते पेश आयो हुयो उन मां ज़र्रे बराबर बि हेॾे होॾे तव्हां ॻाल्हि कान इरशाद फरमाई, जो कुझु थियो हुयो तव्हां उहो ई ॿुधायो आहे। तमाम वाक़ियात हादीस में सीरत पाक में लिखा पिया हल। हबीब खे हुजूर इहो ई फरमायो, जी साईं जेकी महिरबानी थींदी या त वॾी ॻाल्हि थींदी जो मुंहिंजा सवाल जेके मां सोचे आयो आहियां उहे सवाल बि तव्हां ॿुधाईंदव, जवाब बि तव्हां ॾींदव। पाण फरमायो आओ, हाणे बीह ॿुध। सभ खां पहिरियों सवाल जेको तूं दिलि में खणी आयो आहे उहो इहो आहे, तूं चवीं थो सवाल थो करे त इहो नबी मूंखे सुञाणंदो न आहे, मूंखे नालो ॿुधाए, ॻोठ ॿुधाए। साईं फरमाए था, तुंहिंजो नालो हबीबा, यमन जो तूं रहाकू आहीं, पाण कोन आयो आहियां, तोखे मां मोहम्मद सां मुक़ाबले जे लाइ अबू जहल हिते घुरायो आहे। इहा ॻाल्हि चइसे बराबरि ईअं आहे, वाकई मां कोन आयुसि, हिन ई घुरायो, नालो बि हो, शहर बि हो, सही बराबरि। पाण फरमाइनि था, ॿियो सवाल तुंहिंजे दिलि में इहो आहे, जे अल्लाह जा सचा नबी आहियो त चंड के हेठि लाहियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां अल्लाह जो सचो आख़िरी नबी आहियां। हाणे ई ख़बर पइजी वेंदी त चंड कीअं थो हेठि लहे। राति जो टाइम हुयो, चंड पूरे आबताब सां आसमान ते उभरियो बीठो हुयो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड खे इशारो फरमायो, इशारो थींदो वियो, चंड जा ॿ टुकर थिया। चंड जो हिकिड़ो हिसो जबल अबी क़ुबैस जे मथां पियो आहे, त चंड जो ॿियो हिसो रसूलुल्लाह जे क़दमनि मुबारकनि में आहे। चओ सुभान अल्लाह।
जैसे जो कह दिया वैसे वो हो गया। ॾाढा सुभान अल्लाह चओ। जैसे जो कह दिया वैसे वो हो गया। जो ही उंगली उठी चांद दो हो गया। ये तो सही वॾे हूंदे जी ॻाल्हि आहे, ऐलान नुबूवत खां बाद जी। पर जॾहिं अञा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक 38 या 40 ॾींहं हज़रत अब्बास हुजूर जो चाचो अर्ज़ करे थो कि बिला मां अवां ते कलमो भरे मुस्लमान थियो आहियां। ॿियो त मूं अवां में निशानी ॾिठो, पर हिकिड़ी ख़ासि अहम निशानी जेका मुंहिंजे दिलि में वेही वई हुई उन खे ॾिसी मां मुस्लमान थियो आहियां। हुजूर फरमायो चाचा कहिड़ी? हुजूर के अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह राइतुक तुनागिल कमर फिल महद। साईं मूं ॾिठो हुयो अवां पींघे मंझि हुया, 8 ॾींहं या 40 ॾियारा अवां जे विलादत खे थिया हुआ। अवां पींघे में हुआ, अवां चंड जे तरफ़ आंगुर खणी इशारो कंदा हुया। फहैस अशरत माल, तो जाॾे अवां जो इशारो थींदो हो चंड उन तरफ़ हलियो वेंदो हुयो। चो सुभान अल्लाह। तॾहिं ताला हज़रत ने चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में। 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 क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। हुजूर ये कोन फरमायो चाचा मूंखे ख़बर न आहे, नंढड़ो हुयुसि पाण ई चवे थो मूंखे कहिड़ी ख़बर, थी सघे तो आंगुर उथी हुजे पोइ चंडु खणी हेॾे होॾे हलियो हुजे, मूंखे ख़बर न आहे। न हुजूर इहे कोन फरमायो। नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत अब्बास जी ॻाल्हि जी तस्दीक फरमाई। पाण फरमायूं था चाचा हाओ अन उहद्दिसुहु वहुव युहद्दिसुनी कुन्तु उहद्दिसुहु वहुव युहद्दिसुनी। चंड सां मां मोहम्मद ॻाल्हाईंदो हुयुसि, चंड मूं सां ॻाल्हाईंदो हुयो। चओ सुभान अल्लाह। चंड 500 सालनि जे पंध ते मथे बीठो आहे। आमिना जे लाल जे ॿुधण जो कमाल अञा पींघे में हुआ। हुजूर जी उम्र मुबारक अञा विलादत खां बाद में 38-40 ॾियारा है। मुस्तफ़ा जे ॿुधण जो कमाल हुआ जो 500 सालनि जे पंध जे मथां वाक़िअ चंड उतां ॻाल्हाईंदो हुयो, मदीने वारा मके में ॿुधंदा हुआ। उन आलम में हुजूर जो ॿुधे जो कमाल ही हुआ। अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। हबीब जेका पोई घड़ी गुज़री वई, जेका आइंदा आइंदा अचण वारी जेका घड़ी आ उहा तव्हां जे लाइ पोई घड़ी जे मुक़ाबले में वधीक भली आ। माना जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो रहियो
मुस्तफ़ा जे शान के अल्लाह तरक्की ॾींदो रहो। हुजूर जे शान जी तरक्की बीठी नाहे। हुजूर जो शान अॼु बि उरूज जे तरफ़ तरक्की करे रहियो आहे, अॼु बि बुलंदीअ जे तरफ़ वञी रहियो आहे। छो त अल्लाह ताला फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। हबीब जेका घड़ी गुज़री वई आहे ऐं जेका आइंदा अचण वारी घड़ी आहे, गुज़री वयल घड़ीअ जे मुक़ाबले में अचण वारी घड़ी तो मोहम्मद जे लाइ भली आहे। शान वधंदो रहे थो, चो सुभान अल्लाह। अज़मत हुजूर जी रूब तरक्कीया बीठी नाहे, वधंदी रहे थी। जेकर मुजादा पींगे जे अंदर हुजूर जे ॿुधण जो इहो शान हुयो त अॼु मुस्तफ़ा जे ॿुधण जो मक़ाम छा हूंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चंड हेठ नहीं आयो, चो सुभान अल्लाह। हुजूर फरमायो टियों सवाल हबीब यमनी तू दिल में यो खणी आयो आ। जेकर अल्लाह जावा सच्चा नबी आयो, दुआ फरमायो अल्लाह मुझे बीमार न्याणीअ खे शिफ़ा दे। हुजूर फरमाइन था असां दुआ करे छॾिया, अल्लाह तुझे न्याणीअ खे शिफ़ा भी ॾेई छॾिया। हबीब यमनी कलमो थो भरे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो भरे मुसलमान थियो। अबू जेल खणी बाह खां वरितुसि। हबीब हे तू छा करे छॾियो? चई छो? चई मूं तोखे घुरायो हो त हलिया मुक़ाबिलो कर। हे मुक़ाबिलो कोन कई रहंदो कलमो भरे तू मुसलमान थी वे। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हबीब यमनी चयो अबू जेल तू अंधो आ, तोखां नज़र उहा खसिजी वई आहे। मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, मुंहिंजा सवाल इन्हनि जा जवाब दुनिया जे अंदर नबीअ खां सवा को ॾेई नथो सघे। दिलनि जा राज़ अल्लाह जो नबी ॼाणंदो आहे, ग़ैब जूं ख़बरूं अल्लाह जो नबी ॿुधाईंदो आहे। आसमान तां चंड खे हेठि लाहिण कंहिंजी बि ताक़त नाहे, इहो पावर आहे त अल्लाह जे नबीअ जो। तुझे किस्मत में लिखल नाहे, अल्लाह मुझे किस्मत भली फरमाई आ। मुस्तफ़ा जो मोजज़ो ॾिसी मुसलमान थियो आया। हुजूर फरमाए साबी भाणे वञ पंहिंजे इलाइक़े पंहिंजे ॻोठ शहर में वञ, जंहिं न्याणीअ खे अल्लाह शिफ़ा ॾिनी थी उनखे पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिसो। हबीब यमनी मके मां निकितो, वञी पंहिंजे यमन में इलाइक़े में पहुतो आहे। राति जो टाइम आहे, दरवाज़ो पंहिंजो खड़कायई। अंदरां आवाज़ आयो केर? हबीब ॿुधाए तो मां हबीब आया। न्याणी अंदरां दरवाज़ो खोलियो। जीअं दरवाज़ो खुलियो आहे, हबीब यमनी जे हैरत जी इंतहा कान रही। अखियुनि सां ॾिसे पियो त उहा मुंहिंजी न्याणी जेका घर में बीमार छॾे वियो हुयुसि, हली कान सघंदी हुई, अॼु पेरनि सां पंधु करे आई आहे। ॿुधी कान सघंदी हुई, दरवाज़े जो खड़को कयुमि ॿुधी आई आहे। ॻाल्हाए कान सघंदी, अॼु ॻाल्हाए पई। हथनि सां वठी कान सघंदी, अॼु कुंडो कयो पंहिंजे हथ सां खोलियो अथई। धीउ खां पुछे थो मां त बीमार तो
तोखे छॾे वियो हुयुसि हे किथां अखियूं अची वियूं कन सालिम ॻाल्हाए पई हथ सालिम हथ पेर बि तुंहिंजा दुरुस्त थी विया पीउ खे चई बावे त मां तोखे ॿुधायां चई बादरे तूं वई उन खां बाद में मां निंड में सुती पई हुअसि ख्वाब में हिकिड़ो जवान मूंखे नज़र आयो हेॾो हसीन हुयो हेतिरो जमील हुयो अल्लाह हेॾो हुनखे हुस्न अता फरमायो हो घर में जीअं आयो ख्वाब में ॾिसां पई त हर पासे ते नूर ई नूर पखिड़िजी वियो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह चओ पोइ बाबा हीअं जो हथु खणी पहिरीं त अलाह मूंखे शफ़ा ॾेई छॾी चओ सुभान अल्लाह ॿियो कुझु बाबा हिकिड़ो मूंखे कलमो बि सेखारे वियो आहे ख्वाब में पढ़ियुमि हाणे ॿार बि पढ़ंदी रहंदी आहियां कहिड़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो त आमिना जे लाल जो मूजिज़न मां हिकिड़ो मूजिज़ो अल्लामा नभानी लिखियो आहे हुजूर जे दरबार में हिकिड़ो एरा बि आयो बराड़ी जो माण्हू आहे हुजूर जे दरबार में आयो नबी करीम अलैहिस्सलाम खे अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह बिमा आरिफ अन्नक नबियुल मूंखे कीअं ख़बर पवे तव्हां अल्लाह जा नबी आयो दावा त कयो था तव्हां अल्लाह जो नबी आया पर मूंखे कीअं ख़बर पवे मार्फत कीअं हासिल थिए मां कीअं ॻाल्हि ॼाणा त वाकई तव्हां अल्लाह जा नबी आयो हुजूर फरमायो साम्हूं वणु ॾिस बीठो आहे चई सही हा पाण फरमायो जेकॾहिं इहो अचे मुंहिंजे दरबार में बीहे इहो वणु ॻाल्हाए वणु अची तोखे गवाही ॾेई ॿुधाए त वाकई मां अल्लाह जो नबी आहियां त पोइ मञी ॾे चई सही हा साईं वण खे इशारो फरमायो वणु उतां हलियो आहे हिन पासे ॾे लेटियो ॿिए पासे ॾे लेटियो अॻिते लेटियो पुठिते लेटियो अॻिते पुठिते थी करे ज़मीन मां पंहिंजो पाड़ो पटियईं पाड़ो पटण खां बाद में ज़मीन में हलणु शुरू कयो तव्हां सां त पेर पंधु करे हलंदा आहियो वण खे पेर न बग़ैर पेरनि जे पंधु करे आमिना जे लाल जे दरबार में अची रहियो ज़ोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह तॾहिं शरफुद्दीन बूसूरी रहमतुल्लाह अलैह चए तो जात लदावत हिल अशजार साजिदतन जात लदावत हिल अशजार साजिदतन हुजूर जे सॾ ते वण बि सजदो कंदा हलंदा आया चओ सुभान अल्लाह जात लदावत अशजार साजिदतन तमशी इलैहि अला साकिम बिला कदमी बुसरी अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह आवाजो सॾो बि सुभान अल्लाह सॾो पेरनि वारा त पेरनि सां पंधु करे ईंदा पर वण जेके पेर आहिनि बि कोन उहो बि तो मुहम्मद जे सॾ ते बग़ैर पेरनि जे दरबार में हाज़िर थींदो आहे वण ज़मीन खे चीरींदो आयो हुजूर जे दरबार में अचे पहुतो हुजूर वण खे था फरमाइनि वण छा तूं इन ॻाल्हि जी शाहिदी ॾे थो त वाकई मां अल्लाह जो रसूल आहियां काठा वण आहे ज़ुबान नाहे साह नाहे जानदार नाहे बेजान शइ वण आहे हली आयो आहे हुजूर पुछनि था ॻाल्हाए वाकई मां अल्लाह जो रसूल आहियां वण मां आवाज़ आयो वण पियो ॻाल्हाए से मां शाहिदी थो ॾियां त वाकई तूं अल्लाह जो रसूल आहीं
एक भेरो पुछो बियो भेरो साईं सवाल कयो टे भेरा हुजूर सवाल कयो टई भेरा वण मुस्तफा जे सद ते शाहिदी ॾींदो रहो त साईं वाकई तूं अल्लाह जो रसूल अबो दिल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े ऐं काठ पियो कलमा पढ़े सो थोड़ो बि थियो पागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां ॿेड़ो तुरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ज़ोर सां सभई सुभान अल्लाह चओ। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु मिशकात शरीफ में हदीस आहे हुजूर जे दरबार में कुछ खजन जा दाना खणी आयो अर्ज़ु के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उदुल्लाह ली फीहिन बिल बरकह साईं हिन जे लाइ हिननि खजुन में मुंहिंजे वास्ते तव्हां दुआ बरकत जी फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू हुरैरा खजू मूंखे ॾे। अबू हुरैरा खजू खणी हुजूर जे हथनि मुबारकनि में ॾिनो पाण खजू वरताऊं पाण सां मिलायाऊं। अबू हुरैरा खे ॾिना वठ हिन खे महफ़ूज़ करे रख पाण खे बुख लॻई खाइजां ॿिया घुरनी उन्हनि खे बि खाराइजां खाराईंदो रहिजां इहे खजूं ख़तम कोन थींदियूं। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खजुन खे खणी ईअं पटो ॿधो आहे न चेल सां कपिड़े जो चमड़े जो ईअं हिकिड़ो पटो खणी ठाही उहे खजूं खणी विधई उनमें चेल सां पटो ॿधी छॾियो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो मां कॾहिं बि उन पटे खे पाण खां जुदा कयो ई कोन सदाईं ॿधियूं पयूं उन खजूं। शेख अब्दुल मुहद्दिस देलवी तो फरमाए खजूं हुयूं घणियूं फरमाए तो उहे खजुनि जा जेके दाणा हा या त 20 दाणा हा या 21 दाणा हा जेके हज़रत अबू हुरैरा दुआ जे लाइ पेश कया हुआ नबी करीम अलैहि सलाम उन्हनि जे लाइ दुआ फरमाई हुई उहे 20 या 21 दाणा खणी कणियूं कपिड़े में विझी कपिड़ो चेल सां ॿधी छॾई। हज़रत अबू हुरैरा फरमाए तो जॾहिं मूंखे बुख लॻी मूं पे खाधियूं ॿियनि खे बुख लॻी उन्हनि खे बि पियो खारायां। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। दाणा कुल 20 या 21 माण्हू वेहे त 2 मिंटनि में पाण ई चट करे छॾे पर साईं हज़रत अबू हुरैरा पाण थो खाए खजूं हलनि थियूं ॿियनि खे बुख लॻे उन्हनि खे खाराए खजूं अञा खुटनि नथियूं। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो मां उन्हनि खजुनि मां हिकु मण न केई मण उन्हनि खजुनि मां अल्लाह जे राह में ख़ैरात बि कयमि। ॾाढा सुभान अल्लाह। खजूं कुल 20 या 21 केई मण मूं ख़ैरात कया फी सबीलिल्लाह गरीबल मिस्कीनन में विरायमि। खजूं ख़त्म कान थियो खजूं हलंदो रहियो केतिरो टाइम हलियो साईं जेसी ताईं ज़ाहिरी तरह दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा हुआ तॾहिं बि खजूं हुयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तक़रीबन 2.5 साल खिलाफत हलाई खजूं मूं वटि मौजूद हुयो। हज़रत अमीर उमर तक़रीबन 10 साल खिलाफत हलाई खजूं मूं वटि हुयो। हज़रत
उस्मान साईं तकरीबन 12 साल खिलाफत लाई खजू मुंह वट पो भी मौजूद हुयो ये खजू ते सीताई एतरो अरसो सालन जा साल मने खैरात बि कयम एतरा साल खाधम भी ॿियनि खे भी खारायम पर खजू मुंह वटां ख़त्म कोन थियो जैदी हजरत उस्मान जी शहादत थी मुझे खबर ना है तो वो पट्टो अलाए किथे खुलियो अलाए खजू किथे किरी पियो वो उन दी मुखे हथ कोन आयो पट्टो ही अलाए काॾे वियो हलियो ज़ंबील हली वई खजू अलाए किथे किरी पियो गुम थी वियो मुखां हजरत अबू हुरैरा तो फरमाए हजरत उस्मान साईं जे शहादत वारे टेम ते ॿियनि खे त ॿ गम हा पर ॿियनि खे हिकिड़ो गम हुयो मुखे ॿ गम हा ॿियनि खे हिकिड़ो गम हुयो हजरत अमीर उस्मान जे शहादत जो ऐं मुखे ॿ गम हा हिकिड़ो हजरत उस्मान साईं जे शहादत जो बि मुखे ॾुख हुयो ऐं ॿियो वरी उन्हनि खजनि जे गुम थियण जो बि मां अबू हुरैरा खे ॾुख हुयो चओ सुभान अल्लाह तुझे शान मथा क्या कुर्बान नबी तुझे शान मथा क्या कुर्बान नबी गोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा जोर सां सभई सुभान अल्लाह चओ बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो पाछो हुयो ई कोन चओ सुभान अल्लाह मुस्तफा जे जिस्म जो त पाछो कोन हुयो हुजूर जे जिस्म ते त मख कान वेंदी हुई पर महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिस्म जो बि ज़मीन ते पाछो कोन पवंदो हुयो हज़रत गौसुल आज़म जे मुजादा जिस्म ते बि मख कान वेंदी हुई कहीं पुछा कई किबला मख अवां जे जिस्म ते छो कोन वेंदी आ महीनो 11 वारे जो आ तंहिंजे करे 11 वारे जो बि ज़िक्र ॿुधो चओ सुभान अल्लाह किबला अवां जे जिस्म ते मख न वेंदी आ छो पाण फरमाइनि था मख वेंदी आ सणभ ते या मख वेंदी आ गंद ते मां अब्दुल कादिर वटि दुनिया जो गंद बि नाहे आख़िरत वारो सणभ बि नाहे के माण्हू दुनिया जे गंद ते किरंदा आहिनि के वरी आख़िरत जा सणभ ॾिसंदा आहिनि जन्नतूं मिलंदियूं हूरूं मिलंदियूं गिलमान मिलंदा तंहिंजे करे नमाज़ूं पढ़ूं तंहिंजे करे सखावतूं कयो तंहिंजे करे नेकियूं कयूं त आखिरत में हुरू मिलन जन्नत मिले पाण फरमाइनि था आखिरत जे सणभ जे लाइ मां इबादत कोन कंदो आहियां दुनिया जे हासिल थियण जे लाइ बि न मुंहिंजो हर कदम खजंदो आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जे रज़ा जे लाइ खजंदो आहे दुनिया जो गंद बि नाहे आखिरत जो सणभ बि नाहे वेंदी मख गंद ते आ या वेंदी सणभ ते आ अबा ॿई शयूं अब्दुल कादिर वटि आहिनि ई कोन तंहिंजे करे मख मूं ते वेंदी नाहे तो हुजूर जे जिस्म जो त पाछो कोन हो हज़रत गौसुल आज़म जी बि आ करामत जिस्म जो पाछो कोन हूंदो हो हज़रत हुजूर जे जिस्म ते त मख कान वेंदी ही हज़रत गौसुल आज़म रज़ी अल्लाह अन्हु जो बि शान आ संदन करामत आ अज़मत आ जो संदन जिस्म ते बि मख कान वेंदी चओ सुभान अल्लाह बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तोते हुकुम वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुसैन ॾिसी हुरो थियो हैरान नबी तुंहिंजे शान मथा थिया कुर्बान नबी गोरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा अल्लाह ताला खां दुआ है
अल्लाह ताला मुझो चवण तमा जो ॿुधण क़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।